नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा थाणे जी हद ॻोठ मोहम्मद मिठल बुर्दी में बुर्दी बिरादरी जो संगावती तकरार तां झेड़ो 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में असलम बुर्दी, साईं बख्श बुर्दी, मुकीम बुर्दी, जाफ़िर बुर्दी, बिलाल बुर्दी शामिल आहिनि, जंहिंखे ठरी मिरवा अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त मुतासिर धुर जे सावल बुर्दी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त बाअसर धुर जे हिम्मत अली, शाह मोहम्मद, गुल नवाज़ ऐं ॿिनि अॼु सुबुह असांजे घर मथां हमलो करे असांजा 5 माण्हू ज़ख़्मी करे विधा आहिनि। जॾहिं त पीरो वसण पुलिस थाणे ते एनसीबी दाख़िल थियल आहे, पर हिन वक़्त अञा ताईं हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। उल्टो पुलिस नाहक असांजा 2 माण्हू गिरफ़्तार करे छॾिया आहिनि। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त बाअसरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।